कानून ऐं माहौलियात जे सूबाई सलाहकार मुर्तज़ा वहाब चयो आहे त कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी न छॾे वफ़ाक़ सिंध सां नाइंसाफ़ी करे रहियो आहे। माहौलियात जे आलमी दिहाड़े जे हवाले सां कींझर ढंढ जे किनारे ते मुनक़द थियल माहौलियाती तक़रीब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सूबाई सलाहकार मुर्तज़ा वहाब सूबाई वज़ीर सरदार अली शाह सां गॾिजी चयो त 1991 जे पाणी मुआहदे ते फ़ौरी तौर ते अमल करे सिंध खे सुकाइण खां बचायो वञे। मुर्तज़ा वहाब सरदार शाह गॾियल तौरु चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी नाकाम मुआशी समाजी ऐं इक़्तिसादी पॉलिसियुनि सबबि मुल्क अंदरि गैर यकीनी वारी सूरत हाल आहे। अवाम बुख बदहाली ऐं बेरोज़गारी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मुर्तज़ा वहाब जो त इरसाह तोड़े वफ़ाक़ पारां चश्मा लिंक कैनाल खोले सिंध जे पाणी जे हक़ ते धाड़ो हयो पियो वञे। अहिड़ी ज़ियादती नाइंसाफ़ी ख़िलाफ़ सिंध हुकूमत भरपूर आवाज़ उथारे रही आहे। उन मौक़े ते सैयद सरदार शाह माहौलियात खाते खे दरख़्वास्त कंदे जो त सिंध जे मुख़्तलिफ़ तफ़रीही मागनि ते वण पोखिया वञनि त जीअं माहौल खे आलूदगी खां पाक करे सघिजे। हुन चयो त सिंध सोल्ड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड खे पूरी सिंध में फैलाइण जी ज़रूरत आहे। असांजी कोशिश आहे त सिंध जी तमामु तफ़रीही मागनि खे तरक़ी ॾियारियूं। हुन चयो त ईंदड़ वक़्त में संगीन माहौलियाती ख़तरा लाहक आहिनि। ग्लोबल वार्मिंग वारी सूरत हाल आहे जंहिं सूरत हाल में असां वण पोखे पंहिंजे माहौल खे साफ़ सुथरो बणाए सघूं था। वण लॻाइण जी मुहिम आख़िर ताईं जारी रहंदी। सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह ऐं सूबाई सलाहकार मुर्तज़ा वहाब माहौलियाती आलूदगी ख़त्म करण ऐं वण पोखण वारी तक़रीब में शिरकत करे कींझर किनारे वण पोखिया। मौक़े ते पीपी ज़िले ठटे जा अॻवान ऐं मुख़्तलिफ़ खातनि जा अमलदार साणनि गॾु हुया।